अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। त दोस्तों अॼोकी हिन वीडियोज़ में असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त सैयद निसार शाह जी कहानी। त दोस्तों लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। ऐं दोस्तों वीडियो स्टार्ट पिया कयूं ऐं तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह खैरपुर नाथन शाह से ताल्लुक़ रखे तो हुन जो उते ही खैरपुर नाथन शाह में घर आहे ऐं उहो उते ही रहंदो आहे। हिन पंहिंजे फ़न जी शुरूआत 2005 में कई। हिन पंहिंजे फ़न जी दुनिया में जो पहिरियों ड्रामो कयो हुयो पत्थर दुनिया, उहो तमामु बहितरीन ड्रामो हुयो। उन में हिन खे तमामु घणी ऐं सुठी मोट मिली ऐं ही काफ़ी घणो मशहूर थी वियो। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं निसार शाह जो ताल्लुक़ात खैरपुर नाथन शाह सां आहे ऐं हिन पहिरियों ड्रामो कयो हुयो पत्थर दुनिया ऐं हिन खे काफ़ी घणी इज़त ऐं शोहरत मिली। दोस्तों जीअं त उन ड्रामे जो जेको डायरेक्टर हुयो साईं अज़ीज़ सांगी, उन में हिन जो तमामु बहितरीन साईं निसार शाह जो कैरेक्टर हुयो आचर जे नाले सां। दोस्तों जीअं त उन खां अलावा जेको साईं निसार शाह ॿियो ड्रामो कयो हुयो पंहिंजा परवा मिटिया माण्हू। दोस्तों जीअं त पंहिंजा परवा हिकिड़ो तमामु बहितरीन ड्रामो हुयो, मशहूरु ड्रामो हुयो। उन मां साईं निसार शाह खे तमामु सुठी परफॉर्मेंस मिली ऐं उहो सुठो हिकिड़ो ड्रामो हुयो। दोस्तों जीअं त उन जो डायरेक्टर हुयो सैयद शिराज जिलानी। दोस्तों इन खां अलावा जेके सैयद निसार शाह ॿिया ड्रामा कया आहिनि उन्हनि जा नाला कुझु अवां यारो पेश कंदासीं। कंडनि जी सेज ऐं इन खां अलावा मिट्टी जा माण्हू, ॿिया खोड़ सारा सैयद निसार शाह ड्रामा ऐं फिल्मूं बि पिणु कयूं आहिनि। ऐं दोस्तों ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सैयद निसार शाह जूं 300 खां मथे फिल्मूं आहिनि। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह फिल्मुनि ऐं ड्रामनि में बि पिणु कमु कंदो आहे। त दोस्तों जीअं त सैयद निसार शाह हिकिड़ो तमामु बहितरीन अदाकार आहे ऐं ही KTN ते ऐं ॿियनि चैनलनि ते बि कमु कंदो आहे। दोस्तों उहो ड्रामो ई न आहे जंहिंमें सैयद निसार शाह कमु न कयो हुजे। दोस्तों हर ड्रामे में सैयद निसार शाह खे घुरायो वेंदो आहे एक्टिंग जे लाइ। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह हिकिड़ो तमामु बहितरीन एक्टर आहे ऐं उहो हिकिड़ो सुठो एक्टर बि पिणु आहे। दोस्तों जीअं त हिन साईं निसार शाह जी एक्टिंग ॾिसी असांखे तमामु घणो मज़ो आहे। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह जी एक्टिंग ॾिसी असांखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे ऐं हिन जूं फिल्मूं असीं शौक़ सां ॾिठियूं आहिनि। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह खे माण्हुनि ॾिसी घणो कुझु सिखियो आहे ऐं पिरायो बि पिणु आहे। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह जेको आहे हींअर असद कुरैशी सां बराबरि हले पियो ऐं उन जी बराबरि में बि एक्टिंग करे पियो। दोस्तों जीअं त सैयद निसार शाह ऐं असद कुरैशी ॿई हिकिड़ा तमामु बहितरीन अदाकार आहिनि ऐं पंहिंजनि ड्रामनि में जोश ऐं जज़्बे सां कमु बि पिणु कंदा आहिनि। दोस्तों हीअ हुई सैयद निसार शाह जी कहाणी। अगर अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।